कंदकोट वेझो मरकज़ी इमाम बारगाह दरगाह गुलाम अब्बास शाह शमसीअ में करबला जे शहीदनि जी यादि ताज़ा करण लाइ इमाम बारगाह दरबतूल दरगाह गुलाम अब्बास शाह शमसीअ में मछलीअ जो मातम कयो वियो, जॾहिं त पुलिस जे जवाननि पारां सिक्योरिटी इंतहाई सख़्तु करे हर हिकु अज़ादार ऐं ॿियनि खां तलाशी वरिती वई, जिते कशमोर, कंदकोट, बख्शापुर, बडाणी समेत ज़िले जे सभिनी मोमिननि शिरकत करे लबेक या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं। उन ई मौक़े ते MWM जे अॻवान मौलवी ज़वार सैद बाक़िर शाह शमसी ऐं MWM जे मेंबरान तुफ़ैल अहमद गोलो, फ़कीर ज़ुबैर गोलो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि हिन साल ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां तमामु बहितरीन सिक्योरिटी जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जंहिं में पुलिस जा जवान सिक्योरिटी सरे अंजाम ॾेई रहिया आहिनि। पहिरें ॾींहं खां वठी अॼु 10 ॾींहं ताईं मुसलसल मातम सीना ज़नी मजलिस अज़ा मातम थींदो रहियो ऐं अॼु मजलिस ऐं मातम में शरीक थियण लाइ पूरे ज़िले कशमोर एट कंदकोट जे मोमिननि शिरकत कई आहे। मौलवी ज़वार सैद बाक़िर हुसैन शाह शमसी मजलिस पढ़ी आख़िर में आयल मोमिननि ऐं अज़ादारनि खे लंगर करायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।